सिंधी ऑफिशियल टीवी में अमां सभिनी सजणनि खे भली कार। हुमायूं कंहिं ज़माने में सारे हिंदुस्तान जो शहनशाह हो। हिकु भेरे शेर शाह सूरी खेसि दिल्ली मां भॼाए कढियो ऐं हू बेसुरो सामानी जी हालत में 1541 ईस्वीअ में सिंध में आयो। सिंध जी आसूदगी, खुशहाली ऐं मारगुल बानी ॾिसी हुनखे अची दिलि में गिदड़ वेठो त सिंध ते कब्ज़ो करे कुझु वक़्त लाइ ऐश कजे। उहो ख़्यालु करे हिन सखर जे किले खे 6 महीननि ताईं घेरो कयो पर नाकाम थियो। मुगलिया लश्कर जुअर जे ॾोढे लाइ सिकणु लॻो। उन करे हुमायूं लश्कर सेवण ॾांहुं मोकिलियो त कुझु ॻोठनि खे फुरे अनाज हथु करे पाण वरी पाट खां थींदो अटाले समेत सेवण पहुची किले खे बारूद सां उॾाइण जो हुकुम ॾिनो। शहर जे चौधारी जेके बनियूं ऐं बाग हुआ तन खे वीरान करे छॾियाईं। इहे अगरायूं ॾिसी सिंध जो हाकिम शाह हसन अरगून लश्कर वठी मुक़ाबले करण लाइ हुन जे साम्हूं थियो। तन ॾींहंनि में लश्कर जे चौधारी खाहिनि खोटाइण ऐं मुड़सनि खां तार लोढ़नि ॾियण जो रवाजु हो। इन्ही धुरियनि छावणियुनि जे ॿाहिरां अहिड़ो इंतज़ाम करे छॾियो हो। हिकु ॾींहुं छा थियो जो हिकु सिंधी सिपाही ॿियनि सां गॾिजी हुमायूं लश्कर ते हमिलो कयो ऐं ॾाढी बहादुरी सां विढ़ंदे ज़ख़्मी थी पियो। हुनखे हुमायूं वटि जॾहिं पेश कयो वियो तॾहिं हुमायूं हुकुम ॾिनो त हिन सिंधी जी चङी तरह मलम पटी कई वञे। असां संदसि शुजात ऐं दिली कुवत मां फ़ाइदो वठणु चाहियूं था। सिपाही जवाबु ॾिनो त असां सिंधियुनि जी इहा रवायत आहे त मुल्क ऐं मालिक जा नमक हराम न थींदा आहियूं। मरंदे मरी वेंदुसि पर कंहिं बि हालत में अव्हां जी मुलाज़मत न कंदुसि। उहो ॿुधी हुमायूं खेसि कावड़ मां माराए छॾियो। उन सूरिया सिंधी सिपाही खे 2 पुट हुआ। शाह हसन हुननि जी दिलजोई कई ऐं खेनि फ़ौज में मुलाज़िम रखी हुननि खे फ़ौजी तरबियत ॾियारी। 2 नीगर तमामु बहादुर ऐं गयूर हुआ। उन करे हुननि पाण में अंजाम कयो त हू मुग़लनि जी छावणी ते हमिलो करे मरहूम पीउ जो पलान ज़रूरु वठंदा। उन्हनि भाइरनि में हिकु जो नालो खाकी हो ऐं पेर खां मंडो हो। उन करे खेसि तारीख़ में खाकी लंघ सॼो वञे थो। हिकु ॾींहुं हुमायूं काठियुनि जे मानारे ते वेही चूंडियल सिपाहियुनि खां सलामी वठी रहियो हो त हुननि ॿिन्ही भाइरनि घोड़नि ते चढ़ी खाही टुपी मथनि हमिलो कयो। ॾाढा जोहर ॾेखारियऊं। हुमायूं जूं त ॾंदे आङिरियूं अची वयूं। कुझु मुग़ल सिपाही मारे कुझु फटे पाण ज़ख़्मी थी वापसि हलिया विया। हुमायूं संदन बहादुरी खां ॾाढो मुतासिर थियो ऐं मिर्ज़ा ॾांहुं चवाए मोकिलियाऊं त काल्ह अव्हां जे 2 छोकिराट सिपाहियुनि असां ते हमिलो कयो हो। असां संदन जुरत ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। उन करे खेनि मोकिलियो त इनाम ॾियूं। मिर्ज़ा उहो ॿुधी ॿिन्ही भाइरनि खे घुरायो जेकी हिक ॿिए जी मलम पटी में रुधल हुआ। जॾहिं हू हुमायूं वटि पहुता तॾहिं हुन खेनि ॾाढी इज़त ॾिनी ऐं चयाईं त असां ॿुधो आहे त सिंध जे सिपाहियुनि खे पघार कोन मिलंदी आहे, रुगो साल में कुझु पुराणियूं सारियूं खाइण लाइ मिलंदियूं आहिनि। पर उन जी भेट में असांजे मुग़ल फ़ौज खे बाक़ाइदे पघार इनाम ऐं तरक़ियूं मिलंदियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां सिंधी फ़ौज खे छॾे असां वटि ईंदा त अव्हां खे वॾा इनाम ॾींदासूं। जेकॾहिं अव्हां सिंध फ़तह करण में मदद कई त पोइ अव्हां खे वधीक नवाज़ींदासीं ऐं जागीरूं बि ॾींदासूं। तंहिं ते सिंध जे नंढड़े सोढे जानबाज़ सिपाही ऐं सूरिया पुट खाकी लंग जो मोह जोश ऐं गैरत मां ॻाढ़ो थी वियो। चयाईं त ए हुमायूं, भउ आहे त असां नंढड़े टुकरे जा रहाकू आहियूं, ग़रीब आहियूं, पर यादि रख त ख़ुददार ज़रूरु आहियूं। असां पंहिंजनि सां गदारी कंदड़नि ते लानत विझंदा आहियूं। देश जे वेरनि जा साथी न थींदा आहियूं। मुल्क ऐं मिलत सां बेवफ़ाई करे पंहिंजी थञ लॼाइण असांजी रवायत न आहे। जनम भूमि तां सिर क़ुर्बान करणु असां लाइ महा मुर्क आहे। परवाह नाहे जे असांखे घटि पघार मिले थी, पर इहा सिंध जी सालमियत ऐं आज़ादी जी ज़मानत जी वाहिद निशानी ज़रूरु आहे। इहो जवाबु ॿुधी हुमायूं वाइड़ो थी वियो। वीचारणु लॻो त जंहिं मुल्क जा ॿार अहिड़ा बहादुर ऐं सरवेच आहिनि उहो मुल्क कीअं खटे सघिबो। लाचार हू सिंध खे फ़तह करण जो ख़्वाबु दिलि में सांढे भेलो मुंहुं करे हितां हलियो वियो।